थी आहे सो छाजे करे थी आहे, छो थी आहे, इन में छा समाया अल्लाह। मुंहिंजा मिठा भाउ, इहे ॻाल्हियूं अहम आहिनि ऐं ज़रूरी आहिनि, तवजह बि एॾा ॾियणु खपे, पर इन पासे तवजह आहे कोन। अल्हम्दुलिल्लाह असांजे हिन पाकिस्तान मुल्क में, ॿिया मुल्क ख़ुदा ॼाणे कहिड़े हाल में हूंदा, पर असांजे हिन पाकिस्तान में हिन महीने जो चंड बीहंदो आहे त हिकिड़ा रुॻी हूंदा आहिनि घटि वधि ॻाल्हाइण जी तयारनि में ऐं पिटण ऐं कुटण जो सोच में, हिकिड़ा हूंदा आहिनि त सिर्फ़ु ॿुधूं त छो थियो, कीअं थियो, कॾहिं थियो, कहिड़ा कहिड़ा शहीद थिया, केॾी तकलीफ़ सां शहीद थिया, पर इन पासे सोच न आहे त छो मैदान में आया, छाजे करे लड़िया, कहिड़ी ज़रूरत हुई, छा उहा ज़रूरत हाणे बि आहे या न, उहे ॻाल्हियूं हाणे बि आहिनि या न, हाणे बि कंहिंखे मैदान मल्हाइण जी ज़रूरत आहे या न, इन पासे तवजह तमामु घटि रहियो आहे। तंहिंजे करे तवजह सां ॿुधिजो, ॿई पासा थोरा थोरा बयानु कबा। दुआ कयो अल्लाह ताला मूं गुनहगार खे सिहत ॾे, कुवत ॾे, तौफ़ीक़ ॾे ऐं मां सही नमूने बयानु करे सघां, अव्हां वरी सही नमूने ॿुधी सघो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ऐं उन जे प्यारे हबीब खे राज़ी बनायूं, महबूबे करीम अलैहिस्सलाम जी बचड़नि जी शान खे ॿुधी पंहिंजे दिलि खे ठारियूं। दुरूद मुंहिंजे आका ते वॾे आवाज़ सां पढ़िजो। वॾे आवाज़ सां केतिरी जमायत आहे, मोहब्बत सां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लम तस्लीमा। वॾो आवाज़ कयो वरी दुरूद में, बुलंद आवाज़। आयत सगोरी जेका मूं पढ़ी आहे उन ॾे तवजह ॾियो। अल्लाह ताला जा बांधड़ो, असां ऐं अव्हां सभिनी खे इहो अक़ीदो आहे, ईमान आहे ऐं यकीन आहे त अल्लाह जे दरबार में हलणो आहे, ख़ुदा जे बारगाह में पेश थियणो आहे। जेकी असीं कयूं था, हिते असांजा जेके अमल आहिनि उहे सभु अल्लाह जा मलाइक लिखनि पिया, उहे सभई असांखे पेश करणा आहिनि ऐं ख़ुदा वटि असां खां उन्हनि जी पुछा थींदी। अदा इहो आहे या न? ॾाढा ॻाल्हाइजो। तव्हांखे मां ॾाढो सुस्त पियो ॾिसां, छो त देर सां मुलाक़ात थी थिए ऐं क़िस्मत सां मौक़ो थो थिए। अव्हां जी बैटरी कमु करणु छॾे थी ॾे, जॾहिं वञी उहा कमु करणु शुरू करे, जॾहिं वञी उन ॻाल्हि खे सम्झो ज़हन में विहारे, हिसाब जो ॾिहारो असां तव्हांजे अॻियां अचणो आहे। ॻाल्हायो हो या न? ॾाढा ॻाल्हायो वॾे आवाज़। अलहम्दु शरीफ़ यादि अथव बाबा? जवाब ॾियो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। वो छा पढ़बो आहे? मालिक यौमिद्दीन। मालिक ॾींहुं, दीन जी माना छा? चयोसीं असांखे वॾनि खे ख़बर हूंदी, असांखे ख़बर कान्हे। सुभान अल्लाह। एॾो त मुस्लमान खे पंहिंजे मज़हब जो इल्म ऐं ज्ञान आहे जो हुन वीचारे खे दीन जे लफ़्ज़ जी बि ख़बर कान्हे। उहो कंहिंजे अॻियां वेही रहिजे, कंहिंखे वेही दाहरिजे तव्हांजे इन दर्दनाक हाल जी। मुंहिंजा मिठा, मालिक ॾींहुं हिसाब ॾिजो, मालिक ॾींहुं जज़ा ॾिजो। अल्लाह ताला जा बांधड़ो, उहो क़यामत जो ॾींहुं आहे ई न जे लाइ त नेकनि खे, बुरनि खे, भलनि खे ऐं गैर भलनि खे सभिनी खे पेश करे हुन जो हिसाब किताब वरितो वञे। उहो जेको जंहिंजो लाइक़ु आहे, जे इनाम जो लाइक़ु आहे त इनाम मिले, जे सज़ा जो लाइक़ु आहे त सज़ा मिले। क़ुरान पाक में जो कई आयतूं आहिनि, कई क़ुरान पाक जूं आयतूं आहिनि जिन में अल्लाह ताला क़यामत जो ज़िक्र कयो आहे, क़यामत जो बयानु कयो आहे, क़यामत जा हालात ॿुधाया आहिनि, क़यामत जी जेका सख़्ती आहे उहा बि बयानु कई आहे ऐं जेका महबूब जे सचनि मोमिन उम्मतनि खे नेमत मिलंदी उन जो बि अल्लाह ताला बयानु फरमायो आहे। हिसाब थींदो, हिसाब जे लाइ पेश थिबो, पर हिकु अहिड़ी जमायत बि आहे जिन सां अल्लाह ताला ऐलान थो करे त मुंहिंजो हिसाब ई न आहे। चओ सुभान अल्लाह। मूं ॾे न निहारियो, एॾा बि न निहारियो, पर ॻाल्हि खे सम्झो। निहारबो आहे ॻाल्हाइण वारे ॾे। अव्हां निहारियो था दरवाज़े ॾे त अलाए घणा माण्हू बीठा आहिनि, इहे विहंदा अला भॼंदा, इहे बीहंदा अला तकराहनि अला ढराहनि। जे तव्हांखे बि का तकर आहे त वरी ॿियो को पासो ॾिसो, एॾा कड़ियूं आहिनि,
ख़ैर आका तव्हांखे रुकावट न पवंदी, पर जेके बि घड़ियूं ॿुधो मुहबत सां ॿुधो। अल्लाह जा बानड़ो, अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे त हिकिड़ा एहराम जा बाना आहिनि जन सां हिसाब ई न आहे। वॾी ॻाल्हि आहे न साईं, चओ सुभान अल्लाह, ॾाढा चओ सुभान अल्लाह। मौली साहब हिते पेश इमाम तव्हांजो आहे को सादो वीचारो, छो तव्हांखे सुभान अल्लाह बि कोन सेखारी अथई ऐं दुरूद शरीफ़ बि कोन थो पढ़ाएव, वॾे लाचार सां था पढ़ो। पर हिन मस्जिद में 3 महीना 3.5 महीना मूं बि गुज़ारिया, उहे ॾींहं बि कंहिंखे यादि हूंदा ऐं अल्हम्दुलिल्लाह वॾे जोश जज़्बे सां हाणे वरी सादगी एतिरी इख़्तियार कई वई आहे। तंहिंजे करे मौली साहब खे मां अपील थो कयां त हिन जुमे खां वठी करे तव्हांखे वॾे वाक़ई ॻाल्हाए, अव्हांजे बैटरीअ खे टाइट रखे, एॾो होशियारु रहो जो अव्हां खां जेको साल थिए जवाबु ॾींदा वञो, तव्हांखे को ईअं न सम्झे त सकरण जा सुन्नी निहायत ई सुस्त आहिनि। सुन्नी त हूअं बि सुस्त आहिनि, पर ख़ासि करे सकरण जा सुन्नी चई दंग कर दिलि बराए ॾे। तंहिंजे करे पूरे गौर सां मूंसां ॻाल्हाईंदा हलो त मां बि इनशा अल्लाह ताला तव्हांजे अॻियां पंहिंजे ज़ईफ़ हाल अर्ज़ कंदो हलां। मुंहिंजा भाइरो, हिकु अहिड़ी जमायत जंहिंसां हिसाब न थी, जिन खे अल्लाह ताला बिना हिसाब जे नवाज़े, उहा कंहिंजी जमायत आहे, कहिड़ी जमायत आहे। वरी अल्लाह जे प्यारे क़ुरान पाक जा अल्फाज़ ॿुधो, अल्लाह ताला फरमाए थो इन्नमा युवफ़्फ़स्साबिरून अजरहुम, क़यामत जो ॾिहारो थींदो, निमाज़ुनि खे बि बदिलो मिलंदो, हाजी साहबनि खे बि बदिलो मिलंदो, ज़कात वारे खे बि बदिलो मिलंदो, हज वारे खे बि बदिलो मिलंदो, फितरे वारे खे बि बदिलो मिलंदो, ख़ुदा जे क़ुरान पढ़ण वारे खे बि बदिलो मिलंदो, जेके बि नेक कम कनि था सभिनी खे बदिलो मिलंदो। पर अल्लाह फरमाए थो जेके साबिर बाना आहिनि, मुश्किलातुनि ते सब्र करण वारा, मुसीबतुनि ते सब्र करण वारा, मूं अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहण वारा, बेअसब्री न करण वारा, उन्हनि जे लाइ मूं रब जी ज़ात जो निरालो हिसाब, निराली ॻाल्हि आहे। कीअं मालिक मिठा फरमाए थो इन्नमा युवफ़्फ़स्साबिरून अजरहुम बिग़ैर हिसाब। बिन सां अल्लाह बिन सां हिसाब थींदो, पर साबिरनि सां हिसाब ॻाल्हायो या आईंदे घुरायो त का ट्रक खे मोकिलियो त 2 टे वठियो था ॻाल्हाइण वारा। साबिरनि सां हिसाब, जवाब ॾियो ॾाढा वॾे आवाज़ सां ॻाल्हायो, ॾाढा ॻाल्हायो। भला साबिर छा खे चइबो आहे? सब्र छा, सब्र छा खे चइबो आहे? गारनि ॾियण खे ॾाढा ॻाल्हायो, ॻाल्हाईंदा हलो न बा। गिला करण वारे खे, मथे में धूड़ विझण वारे खे, कपिड़नि खे ज़रा ज़रा करण वारे खे सब्र छा खे चइबो आहे? अल्लाह ताला जे रज़ा ते राज़ी रहण, बर्दाश्त करण, न ज़बान मां दाह निकिरे, न आह निकिरे, न दाह निकिरे, बेइख्तियार जे अखियुनि मां ॻोढ़ा वही पवनि त पिया वहनि, उहे सब्र जे ख़िलाफ़ न आहिनि। पर जेकॾहिं पंहिंजे जान ते धक थो हणे, पंहिंजा लटा थो फाड़े ऐं बेइख्तियार बिल्लाह मिन ज़ालिक वही गंद थो ॻाल्हाए त इहो सब्र न आहे, इहा बेसब्री आहे। दर्जो कंहिंखे थो मिले जेको सब्र वारो, कंहिंखे थो मिले जेको अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मस्साबिरीन। ऐ ईमान वारो, कंहिंखे सदा मोमिन खे ॾाढा ॻाल्हायो। कंहिंखे मोमिन चवंदा आहियो? निमाज़ वारे खे न, रोज़े वारे खे न, अल्लाह जे ज़िक्र वारे खे न, क़ुरान जे तिलावत वारे खे न, मालिक मिठे जे अॻियां सजदन करण वारे खे न, मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ण वारे खे न। मोमिन नालो कंहिंजो रखियो अथव हाणे 15वीं सदी वारा हो, जेके 4 आने जो चूड़ो हुजे, 8 आने जो कंठो हुजे, डंडो कुल्हे ते हुजे, भंग वात में हुजे, सुल्फी लहे ई न, बसि ईअं परे खां वञे पियो त अलाह केरु पियो वञे, न सीरत मुस्तफ़ा वारी हुजे न सूरत मुहम्मदी हुजे। इहो तव्हांजे नज़र में आहे मोमिन। इहो छा आहे तव्हांजे नज़र में? ॾाढा त ॻाल्हायो, न त मां तकरीर न कंदोमांव।
ॻाल्हायो त कंदुसि तकरीर, न ॻाल्हायो त मां एतिरो वांदो कोन आहियां जो भित सां मथो हणां, पोइ तव्हां सां तकड़ि छो कयां, मां करे हेॾा अंदर मोह करे काबेरे वेही रहां। ॻाल्हायो मुंहिंजा भाइरो, सुधरो, सम्झो ॻाल्हि खे ज़हन में विहारियो। मोमिन केरु आहे? जेको मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात जे नक्शे कदम ते हले, महबूब जी इताअत करे, सरवरे काइनात जे हुक्म जे अॻियां पंहिंजे कंध खे दिलि खे झुकाए, अल्लाह ताला ईमान वारे खे सॾे थो ऐं छा थो फरमाए? या अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह। ऐं ईमान वारो, सब्र सां मदद वठो। छा सां मदद वठो? ॾाढियां ॻाल्हि छा सां? ॻाल्हि सां जवाब ॾींदा हलो। गिला सां, कूड़ सां, तुहमतुनि सां, मुहम्मद मुस्तफ़ा जे यारनि जे मथां तबरा करण सां, लानत करण सां, छा सां मदद वठो? सब्र सां। ॻाल्हि छा सां? सब्र जी वज़ाहत भिटई बादशाह कई। चओ सुभान अल्लाह। फरमाए थो हू चवनी तूं मचा, सब्र इहा शइ आहे। दाह बि कंदा आहियो साबिर हुसैन, पोइ हुसैन साबिर आहे त तूं बेसब्र छो? सब्र कहिड़ी शइ आहे? छा था समय तो हू चवनी तूं मचा वातों वराए, अग अगराई जो करे खता सो खाए, पाद में पाए वियो कीने वारो की न की। सब्र जी मफ़हूम, सब्र जी मफ़हूम छा सां बयान कई? ॿी जाति बयान फरमाई, ॾाढो सुहिणो बयान फरमाए थो। जे भाई जोगी थिया, कहिड़ो जोगी? मुरलीअ वारो। ॾाढा त ॻाल्हायो, तव्हांजा हूंदा अंधा संदरा। जे मोली पाण चई आहे त जोगी थी वियो बाबा, वॾी हेॾी मुरली हुजे, बात ते गेरू कपिड़ा ऐं फूक ॾी त मिट पई फाटई, जोगी पुट बंजी वेंदे। शाह साहब जा लिकल लफ़्ज़ आहिनि, राज़ ऐं रमज़ूं आहिनि, सुहिणियूं सम्झाणियूं आहिनि। फरमाए थो जे भाई जोगी थिया त कर हाल फ़क़ीरी, जे विख विख मिलनी गारियूं त बि चवंदो चइजो जीअ। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मस मस वञी था ॻायो। जे विख विख मिलनी गारियूं त बि चवंदो चइजो जीअ। कावड़ पंहिंजे कल्ब जी पाणीअ वांगुरु पीअ, त संदो सामीअ सी तोखे ओॾो न अचे। चओ सुभान अल्लाह। चई शाह साहब सब्र किथां कयां? धक था लॻनि, फट था थियनि, ज़ख़्म था थियनि, ईज़ा था थियनि, एतिरी तकलीफ़ थी अचे। वाह वाह मुंहिंजा सुहिणा भेटाई बादशाह। फरमाए थो सब्र आई शुक्र खे हथ कयो मूं हाणे, पिरी अचे पाण पाणे ॿधंदुमि पटियूं। जे दर्दा त दवा उतां ई ईंदी, जे दर्द आहे त दवा उतां ई ईंदी, जे सूर आहे त शिफ़ा उतां ई ईंदी, जे तकलीफ़ आहे त महिरबानी उतां ई थींदी। तूं पंहिंजे मालिक जे हवाले थी वञ। अल्लाह ताला फरमाए थो ऐ ईमान वारो, अव्हां खे तकलीफ़ूं ईंदियूं, अव्हां ते आज़माइशूं ईंदियूं, अव्हां ते महिनतूं मुजाहिदा करणा पवंदा। पोइ छा कजो? इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह, सब्र ऐं निमाज़ सां मदद वठो। मालिक मिठा निमाज़ तुंहिंजी इबादत आहे, सजदो आहे, रुकू आहे, भला सब्र वारे खे छा मिलंदो? फरमाए थो इन्नल्लाह मस्साबिरीन, सब्र वारे सां, या रसूल, सब्र वारे सां मां रब गॾु आहियां, मां उन जो साथी आहियां, मां उन सां कठी आहियां, मां उन जो हामी आहियां, मां उन जो मददगार आहियां। कंहिं बि हालत में तव्हां सब्र मां हथ न कढो। जेको सब्र वारो आहे सो रब ऐं रब जे हबीब खे प्यारो आहे। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, असां तव्हां सभु जेके सुहिणे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जा उम्मती आहियूं, असांजो अक़ीदो आहे, ईमान आहे त मुंहिंजे महबूब जो बच्चो साबिर आहे। हज़रत हुसैन सुहिणो, ॾाढा चओ हज़रत हुसैन सुहिणो, साबिर आहे। ऐं जेको उनखे साबिर न करे उहो
कूड़ो वो गलत आ, वो गुमराह आ। हुसैन साबिर आ, अलीजुल मुर्तजा साबिर आ, खातूने जन्नत साबिर आ, हजरत हसन साबिर आ। अरे सभिनी जो आका बाबू ऐं नानू मुंहिंजो सुहिणो मोहम्मद मुस्तफ़ा बि साबिर आ। ॿुधो गौर सां, एॾे न निहारियो था अल्लाह ताला जा बानड़ो, नबी पाक जे बचड़नि जो शान सो बि अजीब आहे। इम्तिहान बि ॾाढा इम्तिहान बि शान बि अजीब आहे। क़ुरान पाक जूं कई आयतूं बि आहिनि, मुस्तफ़ा सुहिणे जूं कई हदीसूं बि आहिनि, उलमाए किराम जा अक़वाल बि आहिनि। शान जे शान अहल बैत मुतअल्लिक़ अल्लाह ताला जो क़ुरान मुतालिया कर त उन मां शान थो मिले। हदीस मुस्तफ़ा जी पढ़ त शान थो मिले। जे बुज़ुर्गनि जी हालात ॾिस त उन्हनि जी ज़ुबान मां मुस्तफ़ा जे बचन जो शान थो। ऐं सुन्नी बि उहो आहे जेको शान ॻाए। काला शान काजा चओ शान ॻाए, शान ॿुधाए, मोकिया मल्हाए। क़ुरान पाक में अल्लाह ताला छा बयान फरमायो? रब्बे करीम जे पाक कलाम जी आयत करीम, इन्नमा युरीदुल्लाह, थकजी त न पवंदो पकड़ियो इंशाअल्लाह ताला। हाणे के मुंहिंजा दिल भर अखियुनि ठपण में लॻी विया आहिनि। सो उन जे करे जो ॾिसनि था त मौली साहब जी पंहिंजी तबियत बि सही कान्हे। हाणे जेसीं ताईं ही थोरो घणो ॻाल्हाए तेसीं असीं को बुलड़ो वठी वठूं निंड मां। तवजो ॾे मुंहिंजा भाउ, क़िस्म सां मोकियो थो थिए। अॻे रबीउल अव्वल में छा थियो हो? मोकियो अॻे रबीउल अव्वल में जेको गुज़रियो, इन खां बि जेको अॻियूं 2 साल थी विया आहिनि। ऐं 2 सालनि खां पोइ मस पंहिंजी मुलाक़ात थी आहे। टे 4 ॻाल्हियूं कयूं पंहिंजे बाबे ॾाॾे जूं, न उन्हनि जूं ॻाल्हियूं कयूं जंहिंजे सदके जहान हले। नबी करीम जी ज़ात बरकात उम्मतियो, अल्लाह ताला इरशाद फरमाए, इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम अर्रिजस अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। ऐ अहल बैतो, अल्लाह जो इरादो आहे त अव्हां मां पलीत खे कढी छॾे, अव्हां खे पाक बनाए। पाक बनाइण जन खे रब पियो पाक बनाए। अदा वॾी ॻाल्हि आहे न। कपिड़ो मुंहिंजो ही रुमाल आहे, या ही पटको आहे, या ही चादर टेबल वारी आहे, या ही कुर्सी वारी चादर आहे। जेकॾहिं पाक कभी कंहिं धोबीअ खे ॾिबी, या पंहिंजे घर में धोइबी, या पाण धोइबी, पर जंहिंखे न रब थो पा करे, तंहिंजो बि शान आहे या न? केरु थो पा करे? अल्लाह। राजा जो केरु? अल्लाह ताला तो इन्नमा युरीदुल्लाह, अल्लाह तो इरादो फरमाए। ऐं ख़ुदा जो इरादो कीअं? ॿी आयत ॾिसो, इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। रब जेकॾहिं कंहिंजो इरादो कंदो आहे, उहा थिए त थी पवंदी आहे, चवंदो आहे कुन थी त थी पवंदी आहे। उन में वॾी देख न हूंदी आहे। अल्लाह ताला अहल बैत जी पाक ई बयान फरमाई। वरी मुंहिंजे मुस्तफ़ा सोने छा बयान फरमायो? नबी सोने छा फरमायो त मुंहिंजा अहल बैत आहिनि हज़रत नूह अलैहिस्सलातु सलाम जे ॿेड़ीअ वांगुरु। तवजो ॾिजो अबा, अॻे छा थियो? 1 साल में हिकिड़े शहर में हिकिड़ा हथरादू मोमिन ॿेड़ी ठाहियो, कुल्हे ते खयो था घुमनि। अदा हे छाला? चई बाबा हीअ अहल बैत जी ॿेड़ी आहे, सदके वञा ॿेड़ीअ में चढ़बो आहे, या ॿेड़ीअ खे कुल्हे ते खणबो आहे? ॻाल्हायो त सही, बात पटे छा जो? पोइ सुबुह जो छा चवंदव? ख़ुदा जा ॿार कुझु ज़रा सोच पैदा कयो, सम्झ पैदा कयो। ॿेड़ी कुल्हे ते खणबी आहे छा? ॿेड़ी छाला हूंदी आहे? ॻाल्हा ॻाल्हायो। दरिया में पाणी आहे, वॾी ॻाल्हाईंदो आहे त आसमानों पार पहुची वञे। मदीने वारे साईं फरमायो त मुंहिंजे अहल बैत मिसाल हज़रत नूह जे ॿेड़ी वांगुरु आहे। जेको उन्हनि जी मुहबत रखंदो त गोया के ॿेड़ीअ में चढ़ी वियो छुटी वेंदो, जेको मुहबत न रखो गोया के पोइ ते ॿुॾी वेंदो। हबीब करीम जी ज़ात बरकात पंहिंजे अहल बैत जी मुहबत बयान फरमाई आहे, उन्हनि सां प्यार रखणु बयान फरमायो आहे। एतिरा प्यारा आहिनि जो नबी सी हसनैन करीमैन खे पंहिंजे पाक हथनि में झले, हथ मथे खणी फरमायो अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा। ऐ रब्बे करीम, मुंहिंजी हिननि सां मुहबत आहे, तूं बि हिननि सां मुहबत रख। हिननि सां त मुहबत रख, पर हिननि जे मुहबत वारे सां बि मुहबत रखजांइ।
तवज्जो जो अदा नारो हनायो गाल पूरी थी अध में तो नारो हनायो गाल कट जो थी वने वरी नारो हनायो बेशक हनायो पर गाल किथे पूरी थे थी अते गाल भेच खाए तो पू हनायो मुझा दोस्तों अजीजो एडा प्यारा मुझे मुस्तफा करीम के आहन हर अहल बेत प्यारो जो हर अहल बेत आजा जो हर अहल बेत मगर याद रखो जे अहल बेत बेनमाजिया तो तू बेनमाजी न थे जा अहल बेत शराबिया तो तू शराबी न थे जा अहल बेत सदान वारो जिना थो करे तो तू जिना न कजा अहल बेत सदान वारो गलत कम थो करे तो तू गलत कम न कजा मता की तो सही साईं थो चवे यो साईं तोखे क़यामत जे ॾियारे वेझो न ईंदो इते इने साईं जे बि साईं मोहम्मद करीम जे दरबार में हलणो पवंदो उन झलियो आहे त जिना न कर उन झलियो आहे त शराब न पी उन झलियो आहे त गिला न कर उन झलियो आहे त कूड़ न हर उन झलियो आहे त मुंहिंजे असहाबनि जी गिला न कर उहो चाहे थो मुंहिंजो आका त जंहिं मुंहिंजे असहाबनि सां प्यार रखियो उन मूंसां प्यार रखियो आहे ऐं जंहिं मूंसां प्यार रखियो सो जन्नत में हलियो हींअर आम ख़ल्क़ रुॻी इन्हे नशे में आहे अदा छा कयूं मुर्शिद आहिनि सैयद आहिनि अहल बेत आहिनि उहे था पाण भग पियनि अञा साईं नियत ई कोन था कनि त तूं अॻे अॻियां न हिकिड़ो हर 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 छितो थी थो पवी इहो किथां थो थिए के आयो आहे कहिड़ी रिवायत में आयो आहे किथे ॾिठो अथई कुरान पाक शान बयान फरमायो कुरान पाक अदब जो मुंहिंजा बच्चा हौज़े को सर ते मूं मोहम्मद हबीब वटि ईंदा तॾहिं बि अल्लाह जो कुरान पढ़ंदा ईंदा छा पढ़ंदा ईंदा ॾाढा ॻाल्हि छा पढ़ंदा ईंदा ॾाढा जो छा पढ़ंदा ईंदा ऐं उहो कुरान पाक छा थो फरमाए या अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन ऐ ईमान वारो सब्र सां मदद वठो निमाज़ सां मदद वठो अल्लाह ताला जी ज़ात बरकात सब्र में राज़ी आहे अल्लाह सब्र वारनि सां गॾु दुरूद मुंहिंजे हबीब ते वरिया हुआ सुहिणे हबीब जे बचन जी मोहब्बत वारो शान ॿुधो तव्हांखे शान ॿुधाइबो इंशाअल्लाह ताला दिलि ठही पए नबी साईं जी ज़ात बरकात जी प्यारी न्याणियूं हुज़ूर जूं न्याणियूं घणियूं ॾाढा ॻाल्हायो जे चमचागिरी कंदव त मुंहं सां करे सघो था सकरंड जे बाशिंदनि सां करे सघो था पर वाहिदुल क़हार सां करे न सघंदव हक़ खे न लिकायो केरु तव्हांखे कुहे कोन थो सच खे न लिकायो तुंहिंजा बच्चा आहिनि कसम थी ख़ुदा जो ॿुधा जे तुंहिंजे धीउ खे या पुट खे केरु चवे त हीउ पीउ जो पुटु नाहे त इन खे छा सम्झंदे ॻाल्हि छा सम्झंदे ॾाढा त ॻाल्हि प्यार सम्झंदे न तुंहिंजे बच्चे खे चवे त हीउ पीउ जो बचो त इहो छा आहे अदब आहे ॻाल्हायो प्यार आहे ॻाल्हायो त सही या छा आहे गार आहे इहा बेअदबी आहे इहा गुस्ताखी आहे इहा तौहीन आहे तुंहिंजे पुट खे केरु तुंहिंजो पुटु न चवे त चिड़ी पवंदे मुंहिंजे बच्चे खे केरु मुंहिंजो बच्चो न चवे त चिड़ी पवंदे कंहिंजे न्याणे खे केरु पीउ जी न्याणी न चवे त चिड़ी पवंदे अरे जेको सुहिणे मोहम्मद जे शहज़ादनि खे मुस्तफ़ा जूं न्याणियूं न चवे त मुंहिंजो मुस्तफ़ा उन्हनि सां कॾहिं बि राज़ी न थींदो घणियूं न्याणियूं नबी साईं जूं ॾाढा ॻाल्हाए सुनी हथ मथे खणी ॻाल्हाए घणियूं ठूठो न थी रब ठूठ हथ मथे कर घणियूं न्याणियूं मुस्तफ़ा जूं ॾाढा चओ घणियूं चार क़यामत ताईं को साबित करे न सघंदो त ॿियूं टे न्याणियूं कनि को रस्तो ई कोन्हे का राह ई कान्हे का वाट ई कान्हे को दलील ई कोन्हे को मञणो पवंदो त नबी जूं न्याणियूं घणियूं क़ुरान फरमाए थो या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन
वबनातिक हबीब पंहिंजे न्याणियुनि खे चयो हिकु हुजे हा त न्याणी चवे हा न्याणियूं बीठो आहे घणियूं न्याणियूं सीरत जा किताब लिखनि था 4 न्याणियूं अहले सुन्नत जा किताब लिखनि था 4 न्याणियूं शीयनि जा किताब लिखनि था 4 न्याणियूं अरे मुस्लमान त मुस्लमान आहिनि पर अंग्रेज़ तारीख़ लिखनि था हिस्ट्री न्यूज़ लिखनि था 4 न्याणियूं मुंहिंजे मुस्तफ़ा जूं न्याणियूं 4 अल्लाह जे हबीब जा वॾा यार 4 रब जा मुकर्रम मलाइक 4 आसमानी वॾा किताब 4 दुनिया जा तरफ ओभर ओलह दक्षिण उत्तर 4 सिलसिला वली जा मशहूर 4 ज़ाहिरी मज़हब फ़िक़्ह हनफ़ी मालिकी शाफ़ी हंबली 4 तुंहिंजे कमीस जूं कुंडूं 4 घर जा पासा 4 आओ सुन्नी होशियार थी जेॾे निहार 4 ई 4 जेके मञीनि 4 तंजा बेड़ा ई पार घणियूं न्याणियूं ॾाढा चओ घणियूं कननि मां कपा कढी छॾ चङी तरह ज़हन में विहार सुभाणे चवंदी भला 4 न्याणियूं वरी उम्मतुनि खे के ॾिनई अरे ॾेढा पुट अली साईं उम्मती कोन्हे ॻाल्हायो ख़बर कान थी पयव न हज़रत अली कलमो पढ़ियो आहे या न नबी साईं जे पुठियां नमाज़ पढ़ी या न मुस्तफ़ा खां क़ुरान सिखियो या न मोहम्मद आका जे मथां कलमे पढ़ण वारो उम्मती आहे अरे अली अली उम्मती आहे अली त उम्मती आहे पर जेके अॻियां नबी आहे सिर्फ़ मुंहिंजा मोहम्मद जा उम्मती अथई उन्हनि खे बि मुस्तफ़ा खां फैज़ मिलियो आहे मुस्तफ़ा खां महिरबानी मिली आहे फ़ैज़ जो मर्कज़ आहे त नबीअ जी ज़ात आहे इनायत जो मर्कज़ आहे त नबीअ जी ज़ात आहे सिराज मुनीर आहे त नबीअ जी ज़ात आहे जंहिंखे जेका वंड मिले थी ॾींदो ख़ुदा आहे वंडीदो मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह या रसूल अल्लाह हक़ चार या अली मुर्तज़ा दोस्तो न्याणियूं घणियूं नंढी न्याणी आहे ख़ातून जन्नत पंहिंजी भेनरनि खां उमिरि में ॾाढा ॻाल्हायो पर शान में उहा त रब जी मर्ज़ी आहे शान जंहिंखे जेतिरो ॾे केॾो बि उहिदो मिले उहिदो जुदा शइ आहे मर्तबो जुदा शइ आहे मान जुदा शइ आहे अबे जो औलाद हुजणु जुदा शइ आहे ख़ातून जन्नत जो शान निरालो आहे तुंहिंजो ईमान आहे मुंहिंजो ईमान आहे हर मुस्तफ़ा जे सचे उम्मती जो ईमान आहे शान हुजणु मथे उहा जुदा शइ आहे पर महबूब जूं बचिरियूं ॿियूं बि आहिनि ख़ातून जन्नत जूं भेनरूं ॿियूं बि आहिनि हसन हुसैन जूं मासियूं आहिनि हबीब करीम जूं प्यारियूं आहिनि जीअं हसन हुसैन खे नबी साईं कुल्हे ते खणंदा हुआ निमाज़ में ईअं हज़रत बीबी उमाम ज़ैनब साया जे धी खे बि नबी से निमाज़ में कुल्हे ते खणंदा पर तूं सुन्नीअ जे पारां पढ़े केरु ॿुधे केरु सम्झे केरु रुॻी नाले जो सुन्नी हई हाणे त सुन्नियुनि खे शर्मसार करे छॾियो अथई तवजो कोन अथई ज़ौक़ कोन अथई मुर्सी कान रही हिम्मत कान रही सुस्ती इंतिहा थी वई आहे तंहिंजे करे बदपज़ वधंदो पियो थो वञे हबीब जा उम्मती इहो नबी पाक जी नंढड़ी न्याणी आहे अम्मा ख़ातून जन्नत उन साईं जो वर उन साईं जो वर आहे हज़रत अली जो मुर्तज़ा शेर ख़ुदा उन मां जावा हसन ऐं आजा जो हसन ऐं जो सुभान अल्लाह वाह जो मुंहिंजे हबीब जे बचड़नि जो शान आहे वाह जो हबीब जे बचड़नि जी इज़त आहे वाह जो हबीब जे बचड़नि जो मर्तबो आहे वाह जो हबीब जे बचड़नि जो मान आहे दुरूद वरी आवाज़ सां पर अर्ज़ कयूं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा वरी आवाज़ सां वरी दुरूद पढ़ो मुस्तफ़ा हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन ॿई नबी साईं जा ॾोहिट आहिनि ॿई मदीने पाक में ॼावा आहिनि किथे ॼावा रब साईं शल मदीने जा दीदार कराए आमीन चओ दिल जे गहराइनि सां आमीन चओ मदीने पाक में ॼावा हज़रत इमाम हसन हज़रत इमाम हुसैन हिकिड़ो 63 हिजरी में ॼावा ॿियो 4 में ॼावा जॾहिं ॼावा तोखे बि पुट ॼमंदो आहे अञा दाई दाह कंदी अबा पुट ॼाओ अथई त वॾो लाउड स्पीकर लॻाए रिकार्ड शुरू कंदे सॼे शहर जी निंड फिटाईंदे अदा पुट ॼाओ अथसि अल्लाह जा बांधड़ियो तवजो ॾिजो तुंहिंजा पुट मुंहिंजा पुट सभई गॾु कर हज़रत हसन हुसैन जे कदमनि जे मिटीअ जे बराबरि थींदासीं ॾाढा ॻाल्हाए कॾहिं बि न ख़ुदा जो कसम जॾहिं उहे बच्चा ॼमनि था दुनिया ते आया
नबी संजी ज़ात न को दुहल घुरायो, न को रिकॉर्ड हलियो आहे, न को लादो थियो आहे, न को दुनिया जे तख़्ते ते कोई नाजायज़ जशन थियो आहे। हबीब जी ज़ात खे अर्ज़ कयो आहे क़िबला बचड़ा ॼावा आहिनि, हिक साल में हसन आहे, ॿिए में हुसैन आहे। नबी साईं पाण अचनि था त खारक चॿारे उन जी रस बचड़नि जे ज़बान ते लॻायूं। छा लॻायूं? पंहिंजी लिब। ॻाल्हि छा लॻायूं? तूं असीं चवंदा आहियूं थुक वात जी, वात मां पाणी निकिरंदो, छा चवंदा आहियूं? महबूब जे पाणीअ खे अदब लाइ छा चवंदा आहियूं? लिब। हबीब जे ज़बान ते जेका लिब लॻी उहा नाबीन खे लॻे त सॼो थी वञे। चओ सुभान अल्लाह, ॾाढा चओ सुभान अल्लाह। अली मुर्तज़ा जे अख में लॻे त दर्द लही वञे। हसनैन करीमे जे ज़बान ते अचे त वॾियूं महिरबानियूं थी वञनि। ऐं जेको न सीट जी चवंदो आहे हम जैसा था, खाता था, पीता था, चलता था, ए था जा पुट तूं बि कंहिं अंधे जे अख ते लिबहण त अॻियूं नूर बि चट। ॻाल्हाए त सही, अॻियूं हाल बि हूअ अञा टको पैसो पे वेचारो ॾिसंदो हूंदो ऐं हिन दिल भर जी लिब जो लॻेसि त अॻियां पेर बि चट। हम जैसा था, तोखे ॿ ॾींहं मानी न मिले त दोॾा निकिरी पवनी। कुर्बान मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ाते बाबरकात ॿ महीना राति ॾींहं रोज़ो पियो हले। सहाबी पुछनि था या रसूल अल्लाह अमां वांगुरु असीं बि रोज़ा रखूं? पाण फरमाईं था छो था रखो? क़िबला रख कराई ना कतो वासिल, असां तव्हांखे ॾिठो आहे अमां लागी तो रोज़े में आहियो। फरमाईं था न न तव्हां न रखो। छो? अबी त इंद रब्बी, मां राति पंहिंजे रब वटि रहंदो आहियां। किथे? ॾाढा त ॻाल्हाए, किथे थो रहां राति? असहाबी चवनि हा त असीं निमाज़ूं असांखे थो पढ़ाई। मोमिननि जूं माइरूं चवनि हा क़िबला राति जो वारे के साण थो रही। हर का अम्मा साण दावा करे हा त अॼु राति मूं वटि न हो, उहो चए हा त मूं वटि न हो, उहो चए हा त मूं वटि न हो। हर मोमिन जी मां चए थी पई बीबी साण त मूं वटि वारे ते नबी सो अचे थो पियो। नबी सी हर कंहिं वटि वारे ते अचनि पिया, हिते बि आहिनि हुते बि आहिनि। अकुल कमु कोन कदी मुला मथो न मार, मुस्तफ़ा जे अॻियां तस्लीम करणो पवंदो। हिते बि आहे त हुते बि, जो हिते बि आहे त ॾाढा, चओ हिते बि आहे त तुंहिंजी जाइ नाहे, मुंहिंजी जाइ नाहे। पाण ते न सोच, हू बेमिसल महबूब आहे। ॾाढा चओ बेमिसल। सोने अलीअ खां पुछूं त असांखे नबी संजो हुलियो ॿुधा त मथो लम अर क़ब्लहू वला बादहू मिसलहू, मूंखे अहिड़ो न अॻे ॾिसण में आयो आहे न पोइ ॾिसण में आयो। सला करो सल्ले अला हबीबना मोहम्मद या रब सल्ले अला शफीना, सल्ले अला हबीबना। नबी करीम रऊफ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाक बचराहन दुनिया ते तशरीफ फरमा थियान। हबीबन जी ज़ात बरकाती न्याणी अम्मा खातून जन्नत के नबी से मुबारकूं था ॾियनि, लिब था लॻाइनि, नाला हसन हुसैन पाण था रखनि। एतिरा प्यारा आहिनि जो साईं निमाज़ ते ईंदे ईंदे हज़रत अली पाक जे घर में ईंदा हा, हसनैन खे प्यार कंदा हा, मुहबत सां पंहिंजे झोली में विहारींदा हा ऐं अल्लाह ताला खां दुआऊं घुरंदा हा। अल्लामा इब्ने अब्दुल बर लिखियो आहे त हिकु दफ़े नबी सोना खातून जन्नत जे घर में आया। घर पे निरालो त अचण वारो दिल बर बि, ॿई शयूं निरालियूं न साईं। घर बि कंहिंजो घर आहे? अलीअ जो। ॾाढा घर कंहिंजो घर आहे? अलीअ जो, अल्लाह जे वलीअ जो। जो सुभान अल्लाह। शेर ख़ुदा, कंहिंजो शेर? हिकिड़ा शेर हूंदा आहिनि हथरादू, तीअं फलाणो बलोचिस्तान जो शेर, ही सिंध जो शेर, ही पंजाब जो शेर, ही सरहद जो शेर जो खड़को हिते के त जुती रोड ते पाण फाटक बि टपियो वञे। ही शेर रुॻी पूसियूं ॾेई जहान जो ॿेड़ो ॿोड़ींदा आहियो। पर शेर ख़ुदा कंहिंजो शेर? ॾाढा ॻाल्हि कंहिंजो शेर? अल्लाह जो शेर। सुभान अल्लाह। हिकु आशिक़ बयान फरमायो, फरमाए थो अजब शाह
नेम अल्लाह है अली दा। वाह जो शान हजरत अली सुने लो। अजब शान नेम अल्लाह है अली दा, ये सब हुस्ने तजल्ला है अली दा। सुभान अल्लाह चाहो। मैं साम इसलिए हैदर तू मंगा, अली अल्लाह दा अल्लाह है अली दा। शेरे खुदा हजरत खातून जन्नत जो घर अचन वारो बि दिल बर्रा। नबी सोना घर में आया, हसनैन करीमिन वेठा हन। अरसा कर नाना करीम असांजी का दिल जी तमन्ना है, एक दिल जी हसरत है, कबूल फरमायो। साईं फरमाइंदा कहिड़ी? नाना साईं असीं ॿई भार पाण में बहस था कयूं। हू चए थो मां वधीक ताक़तवर आहियां, हू चए थो मां वधीक ताक़तवर आहियां। हसन चए त मुंहिंजी कुवत घणी आहे, और साईं चए त मुंहिंजी घणी आहे। ऐं नाना साईं असां पाण में हथ विझी ज़ोर आज़मायूं, कुश्ती था खेॾूं। तव्हां फ़ैसिलो ॾियो त केरु वधीक सघो आहे। तमाम फैसलो जो तो केर वधीक कवी आ। हबीबे करीम जी ज़ात बरका फरमायो, बच्चा मां हिकिड़े खे कड़ो करे ॿिए खे मिठो कीअं बनाया, हिकिड़े जे लाइ ऐलान कीअं कयां। बाक़ी तव्हांजी ज़ोर आज़माई मां ॾिसां थो, हथ विझो। सुभान अल्लाह चओ। कुश्ती इहा जो मदीने वारो पे ॾिसे न, हाँ हथ जो पवन पिया। उसदुल ग़ाब फी मारिफत सहाब, पंजन जुल्दन में किताब अरबी में पढ़ी ॾिसो कन अल्लाह नसीब करे। उनमें लिखे थो त नबी सुहिणे जी ज़ात इमाम हसन खे फरमाए था, खुज़ अल हसन, हसन वठ, हसन हीअं हथ विझ, हसन हीअं काबू कर, हसन हीअं ज़ोर ॾे, हसन हीअं कर। त सय्यदा खातून जन्नत चओ सुभान अल्लाह। वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी, वो अब्दुल्ला की पोती आमिना के पूर की बेटी। जैसी बाबा वॾो बि हसन, दसी बि हसन खे पियो, सेखारी बि हसन खे पियो, हथ बि हसन खे पियो विझराई, तालीअ बि हसन खे पियो ॾी, टाइनक बि हसन खे पियो ॾी। अर्ज़ थी करे बाबा साईं वॾो ई हो आहे। पाण फरमाईं था मुंहिंजी प्यारी अम्मा घबराए न, वॾो हसन आहे। मां हसन खे पियो ॾसां त हुसैन खे जिब्राइल ॾसे रहियो आहे। हिकिड़े खे नबीअ जो सरदार थो हथ विझराए, त ॿिए खे मलाइकनि जो सरदार थो हथ विझराए। चओ सुभान अल्लाह। कमाल आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि जो, कमाल आहे मुंहिंजे महबूब जे प्यारनि जो, कमाल आहे मुंहिंजे दिलबर नबी जे दादरनि जो। एतिरा प्यार आहिनि जंहिंजे प्यार खे पढ़ंदे पढ़ंदे अकुल हैरान थी वेंदो आहे, दिमाग़ कमु न कंदो आहे। मुंहिंजा मिठा हिकु रिवायत में आयो, ईद रमज़ान शरीफ़ वारी आई, हिकिड़ी ईद गुज़री हज वारी, जाॻो था कुर्बानीअ वारी। ॿी इन खां अॻु में ईद हुई रमज़ान शरीफ़ वारी, रोज़न वारी ईद। रोज़न वारी ईद आई आहे, रात जो टाइम आहे, चंड बीहियो आहे, बिलाल सोने पढ़ा ॾेई छॾिया आहिनि। रमज़ान जी ईद सुबुह पढ़बी ईद थी वई आहे। नबी करीम जी ज़ात बरकात आशतो अम्मा खातून जन्नत सां जेको ग़रीबाऊं सादो सूदो खाधो घर में हो पाण खाधो आहे, बचड़नि खे खारायो आहे, निमाज़ फर्ज़ पढ़ी बस कई थी। हाणे नफ़िलनि जे तयारियुनि में, छाजे तयारी में? नफ़िलनि जे तयारीअ में। असां वटि फर्ज़ बि घर में कोन थो हले। खुदा करे जो असांजे घर में दीन पैदा थिए, आमीन चओ। निमाज़ रोज़ो पैदा थिए, आमीन चओ। अल्लाह जे क़ुरान जी तिलावत थिए, आमीन चओ। खुदा जो ख़ौफ़ अचे, आमीन चओ। सुहिणे हबीब जी ज़ात बरकाती न्याणी हज़रत अम्मा खातून जन्नत पंहिंजे पाक चादर खे विछाए थी पई त इन ते बीही मां अल्लाह जी इबादत कयां। अम्मा सां कपिड़ो विछायो, कपिड़ो विछाए पस्ती करे त हसन हुसैन सुहिणा जो पवन उन चादर ते लेटी था पवनि, चादर ते सुम्ही था रहनि। पुछे थी बाबा नफ़िल पढ़ंदव? अबा उमिरि सफ़ा न ॾिनी, अॻिते मां उमिरि जी ॻाल्हि ते ईंदुसि। नफ़िल पढ़ंदव बाबा? इबादत कंदव? त
त मां तव्हांखे ॿियो को कपिड़ो विछाए ॾियां? न मां, उहा ॻाल्हि थींदी, पर हींअर मुतालबो ॿियो आहे। कहिड़ी घुर आहे, छा खपे? अम्मा सुबुह ईद जी निमाज़ थींदी, मदीने तैयबा जा छोकिरा कपिड़ा पाईंदा, नवां नवां वॻा ढके ईंदा। असांजे कपिड़नि जो इंतज़ाम कोन थियो आहे, असांखे वॻो कोन मिलियो आहे, इन जे करे लेटिया हूं। असांखे अल्लाह जी ज़ात बरकात जी प्यारी बानी असांखे नवां ईद जा कपिड़ा सुबुह वठी ॾे। रात जो टाइम आहे, फर्ज़ थी चुको आहे। क़िबला शाह साहब, फर्ज़ बि थी वियो आहे। हाणे रात जो 10-11 जो टाइम खणी अचूं, पंहिंजो अंदाज़ो लॻायूं त उन वक़्तु कपिड़ो किथां ईंदो? बाबा कपिड़ो हींअर किथां ईंदो? त हसनैन करीमैन बि हसनैन करीमैन हा। असां तव्हां वांगुरु कोन हा जो अछियूं ॾाढियूं थी वेंदियूं, का ख़बर कान्हे का। चवनि था अम्मा ख़ुदा जे अॻियां कहिड़ी मुश्किल ॻाल्हि। अबा मुश्किल आहे छा? ॻाल्हायो। अल्लाह फरमाए थो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। हर शे जे मथां क़ादिर आहे। तूं दुआ घुर। अम्मा ख़ातून जन्नत मथे हथ पा खणी थी, मौलाए करीम मुंहिंजा बचड़ा अंगल करे वेठा आहिनि। ऐं रब्बे करीम जे बीबी मरियम खे अणमुदायता मेवा मोकिले सघीं थो त मुंहिंजे बचड़नि जा कपिड़ा बि मोकिले सघीं थो। उहा ईसा जी अम्मा ही, मां हसनैन जी अम्मा आहियां। ॿ ख़ुदि अञा वधीक आहिनि। हिकु मुहम्मद मुस्तफ़ा जी न्याणी आहियां, ॿियो अली मुर्तज़ा जी कुंवार आहियां। अब अणमुदायता मेवा बि मोकिलिया न अल्लाह। जवाब ॾियो। क़ुरान करीम शाहिद आहे। अल्लाह ताला फरमाए थो कुल्लमा दखल अलैहा ज़करियल मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा क़ाल या मरियम अन्ना लक हाज़ा क़ालत हुव मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशा बिग़ैरि हिसाब। बीबी मरियम साईं वटि अणमुदायता मेवा ईंदा हुआ। जॾहिं बि ज़करिया नबी सगोरो अचे, वजद इंदहा रिज़्क़ा, ॾिसे त मेवा पिया आहिनि। पुछे थो अन्ना लक हाज़ा, किथां आया आहिनि? कहिड़े मार्केट मां? सुभान अल्लाह चओ त अम्मा साईं बीबी मरियम सगोरी जवाब करो थी ॾे, हुव मिन इंदिल्लाह, अल्लाह वटां। किथां आया? इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशा बिग़ैरि हिसाब। जंहिंखे घुरे बग़ैर हिसाब जे रब्बे करीम ॾेई छॾे। नबी करीम अलैहिस्सलाम जी प्यारी बचड़ी दुआऊं थी घुरे, दुआ घुरी वेही रही, दिल जो यकीन हो त कमु थींदो। चओ सुभान अल्लाह। पुछनि था अम्मा दुआ घुरी? अबा हा। पोइ कपिड़ो? अबा ईंदो। हेॾे निहारियो अबा, छा आहे ख़ैर त आहे ता? ॿिली आहे न। वाह दिलि भर तुंहिंजी दिलि। मूं चोको अई दहा ते निकितो आहे, हीअ कार थी पए, हीअ कार थी पए। सुभान अल्लाह। करबला में हुजो आहे न ॾाढो वॾो आहे। अल्लाह जा बंदो हेॾे निहारियो। अम्मा सां दुआ घुरी आहे, ऐं मौलाए करीम, ऐं रब्बे करीम, ऐं परवरदिगार महिरबानी करे मुंहिंजे बचड़नि जे लाल अता फरमा। ॾेई सघे थो न? जवाब ॾियो। ॾेई सघे थो न? चओ बेशक ॾेई सघे थो। अम्मा दुआ घुराई? फरमाए थो हा। पोइ अम्मा छा थियो? बाबा कपिड़ा ईंदा, का ॻणती न कयो, ॼाण आया या सुबुह ईंदा। नंढड़ा चवनि था मां पोइ दर्जीअ माप त कान वरिती आहे। दर्जी खपे न साईं? ॻाल्हायो। कमीस जी ड्रेस जे वे कर पूरी माप हुजे। अम्मा दर्जी कोन आयो। फरमाए थी मुंहिंजा प्यारा बच्चा ॻणती न कयो, दर्जी पाणे ईंदो, कपिड़ा पाणे थींदा। तव्हां माठ करे पंहिंजे मालिक जे ज़िक्र में लॻी वञो या आरामी थी वञो। मुंहिंजो वक़्तु न सीरायो, मां पंहिंजे मिठे मालिक जी इबादत वेही कयां। जागो था? ॾाढा ॻाल्हायो। अबा दुनिया ते जेके बि सैयद आहिनि ख़ातून जन्नत जो औलाद आहिनि न, वॾे आवाज़ सां ॻाल्हायो। पोइ हाणे निमाज़ पढ़ थी मुंहिंजे पारां बाबू हुसैन पढ़ी वियो आहे। निमाज़ पढ़जे मुंहिंजे पारां अली साईं पढ़ी वियो आहे। निमाज़ पढ़जे निमाज़ ते कान्हे। मां चवां थो जे न हो त पोइ ख़ातून जन्नत छो थिए पढ़ी? हसन हुसैन पाक छो थिए इबादत कई?
नबी सोने खां वधीक त केरु कोन्हे न। जवाब ॾियो उन छो चए इबादत कई? साबित थियो त इबादत अल्लाह जी फर्ज़ आहे। निमाज़, रोज़ो, ज़कात, हज, चवंदो हज फर्ज़ आहे। पर जेको झले थो ऐं चए थो न निमाज़ ते कोन्हे, इहो चिड़ो त 1000 भेरा चिड़ी पओ, विढ़ो त मूंखे तव्हां जूं लठियूं गारियूं क़बूल आहिनि, पर मुहम्मदी मिंबर ते वेही हक़ चइबो तव्हांखे कड़ो लॻे त पियो लॻे। अरे निमाज़ खां झलण वारा, अल्लाह जे इबादत खां रोकण वारा, तोखे त शैतान बि न पुॼंदो, तूं त शैतान खे मारे। शैतान छा कयो? आदम साईं जे अॻियां सजदो न कयईं। कंहिंजे अॻियां? अल्लाह जे अॻियां इबादत खां झली, अल्लाह जे फर्ज़नि खां झली, महबूब जे सुन्नतनि खां झली, नबी पाक जे दीन खां झली। ॾाढीअ ते नज़र थी पवेसि न त ॼण जमाल घोटियो जुलाब वरितई, बूथ फिरी थो वञे, गुंज मुंहं में पइजी वेंदा। हल मुला जी ॾाढ़ी त ॾाढ़ी, मां चवां थो खिलो न सम्झो। अबा हीअ ॾाढ़ी मुले जे मुंहं ते आहे, वार मुले जे मुंहं जा हल, पर सुन्नत मुंहिंजे सुहिणे मोहम्मद करीम जी आहे, सुन्नत मुंहिंजे दिलबर हबीबे करीम जी आहे। अली और मुर्तज़ा जे मुंहं ते ॾाढ़ी ही, मुंहिंजे दिलबर हुसैन जे मुंहं ते ॾाढ़ी। जो भेटाई घोट बयान फरमायो त ॾाढ़ी रत रत्यास, रत में छा भरी हुई? ॻाल्हाए त सही। ऐं ही तूं जो मैदान कयो तो घुमी, इहा कंहिंजी सुन्नत आहे? खुदा जा ॿार तवज्जो ॾियो, हेॾे गौर करे ॿुधो। अल्लाह तौफ़ीक़ ॾी त रख, सुन्नत मुस्तफ़ा तुंहिंजे मुंहं ते हुजे। भला जे कुसूर आहे नथो रखी, नफ़्स तोखे नथो छॾे, शैतान तोखे रोके थो, ज़माने जूं तोखे गर्दश वॻा बीठो आहिनि, हिक जेॾा खिलूं कंदा, यार टोकींदा, माइट टोकींदा, वॾे में वॾो लाचार अञा कंहिं ॿिए धुर जो नालो न वठिबो, सम्झी वञो सिंधीअ में, अञा वॾो लाचार हुनजो। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे, हज बि करे आयो, माण्हू बि चङू, चयोमांसि अदा हाणे साईं जे दरबार जो दीदार बि करे आयो आहीं ऐं माण्हू बि भलो आहीं, तूं यार साईं जी सुन्नत मुंहं ते रख। खिली चई साईं बादशाह तूं ऐं मौली साहिब ज़ोरावर माण्हू, मुंहिंजो ख़ैर त अथई न। चई रखां साईं, पर मुंहिंदुसि अंदरि त बचंदी कान। हा ॻाल्हायो बा, ॾाढा त ॻाल्हायो, भला उन सच ॻाल्हि तव्हीं ॿुधायो तव्हांजी बचंदी। मेरी मुड़ुस आयो, सची ॻाल्हि कजो, बचंदी। हाणे छा कनि? जे कनि था न त बि ॾचो, जे कनि था हाथ रखणी थी पए, हुनजे करे कंधु हेठि हिते अदब में। मुंहिंजा भाइरो, अल्लाह ताला सां तव्हांखे सम्झ था करे। नबी पाक जे बचड़नि हसनैन करीमैन खे अम्मा ख़ातून जन्नत फरमायो, मुंहिंजा दिलबर पुट जे इबादत कयो तव्हांखे चादर विछाए ॾियां, आराम कयो त लेटी पओ, मूंखे रुकावट न विझो, छॾियो त मां पंहिंजे मालिक जी वेही इबादत कयां। चओ सुभान अल्लाह। केरु थी इबादत करे? सैयदह ज़ाहिरा तय्यबह ताहिरा, यानी खातून जन्नत पेला हो सलाम मुस्तफा जाने, शम्ए बज़ में हिदायत पेला हो सलाम मुस्तफा जाने। सैयदा तय्यबा अल्लाह जी ज़ात बरकत हबीब जी न्याणी आहे, अकुलमंद ऐं सियाणी आहे। ओ तुंहिंजूं मुंहिंजूं कुंवारियूं घर वारियूं न्याणियूं माइरूं भेनरूं छा, हीअ त क़यामत ते ॾिहारे जन्नत जे राणियुनि जी बि राणी आहे, जन्नत जे राणियुनि जी बि, ॾाढा जो राणियुनि जी बि क़यामत ते ॾिहारे असां जूं माइरूं भेनरूं बि सॼियूं त ख़ातून जन्नत जो मकाम छा आहे, शान छा आहे, मर्तबो छा आहे, मान छा आहे, इज़त छा आहे, एहतराम छा आहे, अल्लाह जे क़ुरान सां प्यार छा आहे, रब करीम जे हबीब जी न्याणी अल्लाह जे बात में लॻी आहे, फजर जी बांग आई आहे, निमाज़ अदा करे थी पई, सिज निकरण वारो थियो आहे, हसनैन करीमैन फिरियो फिरियो बीठा आहिनि, अम्मा अञा वॻा कोन आया। अच्छा यादगिरी, ॻाल्हि कहिड़ी पे हली? वॻनि जी ॻाल्हि कहिड़ी पे हली? वॻनि जी। अम्मा अञा कोन आया,
फरमाए थी बाबा ईंदा मायूस न थियो, अञा नमाज़ में देर आहे, अम्मा देर करी रही आहे, या नबी पाक नमाज़ पढ़ाईंदा, कई छोकिरा मदीने पाक जा कपिड़ा पाए ईंदा, भला भला वॻा वेस ढके ईंदा, अञा पाण में माउ पुटनि जी ॻाल्हि पई हले, ॿोल पई हले, पचार पई हले, त दरवाज़े ते ठक ठक थी विया। सुभान अल्लाह। अम्मा दर्जी त कोन्हे, दर्जी त कोन्हे। फरमाए थी बच्चा ॾिसो त केरु आहे, अंदरि त केरु ईंदो ई कोन्हे को। जो सुभान अल्लाह। हाणे रब करे असां में पर्दो पैदा थियो।